जेकबाबाद जे मौलादा थाणे जी हद ॻोठ मोहम्मद सचल खोसो में बुलेदी बिरादरी सां ज़मीनी जहिड़े दौरान हमले में मारिजी वियल नौजवान सूबे खोसे जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ ऐं पुलिस पारां दादरसी न करण वारे अमल ख़िलाफ़ खोसा बिरादरी जे मर्द ऐं औरतुनि जो फोती नौजवान जो लाश GSN चौक ते रखी एहतिजाजी मुज़ाहिरो करे 3 कलाकनि जो धरणो हयो। असांजो हिकिड़ो फौत थी वियो आहे, 3 असांजा ज़ख़्मी आहिनि। असांजो शाम ताईं सुभाणे ताईं इहो बाडी ते पियल हूंदो। पुलिस रात आई आहे, चओ त धाड़े लई असां आहियूं। असांखे जेको आहे त अची वेही रहियो आहे त हुननि ॾे मोकिलियूं था त उन्हनि ॾे नथो वञे। वरी हितां असांजो छोकिरो खयूं, उहो छोकिरो खणी वञी बेगारी जे पुल ते तड़े छॾियऊं। दुश्मन जे वार में क़ुरान बचायो आहे, उहो रात पंध आयो आहे। पुलिस आई कुछ भी न कई, कुछ न कई, कुछ न कई, कुछ न कई। असा ताकत हुजे त बिरादरी अहिड़ो न करे है न। असां जे सिबर कयासीं, पुलिस आई असां सिबर कयासीं। बालक भी वठी रहन पुलिस। हां तव्हां जो बालक भी वठी उन खाए रहन फैसलो कंदो मैं। मुज़ाहिरीन वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह, IG सिंध पुलिस ऐं ॿियनि वसवारनि खे अपील कंदे चयो त नौजवान जा कातिल गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ कयो वञे। कैमरामैन फरहान अली खोसो, आमिर अली पावर सां गॾु ज़ैन सरकी, सिंध TV न्यूज़ जेकबाबाद।